ही आहे रियाज़ुल जन्नत, जिते पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको रियाज़ुल जन्नत में आयो उहो सम्झो जन्नत में वियो। इन जी टिकट वठणी पवंदी आहे। अचो त तव्हांखे वाज़ियात ॾियां। अलाह पाक जी महिरबानी सां जो असांखे हीअ शइ नसीब कई। अॼु मां वञा पियो रियाज़ुल जन्नत, ऐं सभ खां पहिरियां तव्हांखे नुक्स ऐप डाउनलोड करिणो आहे ऐं उन में पास हणी करे पंहिंजो टाइम जेको आहे वठिणो आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां रोज़े जो दीदार करे सघो था। हींअर असां वञूं था रियाज़ुल जन्नत, जिते मूं वटि सभ खां पहिरियां टिकट वठंदे ई असां रवाना थी पियासीं। ऐं जेको बि दोस्त उमिरि ते अचे थो सभ खां पहिरियां नुक्स ऐप डाउनलोड करे ऐं हुन में पास हणी करे ऐं पंहिंजी टिकट टाइम जेको आहे हुन में वठे। मुंहिंजो टाइम 2:13 हुयो, जंहिंमें असां रियाज़ुल जन्नत में दाख़िल थियासीं। मदीने वारे साईं जी महिरबानी और मुंहिंजे मथां गुनाहगार आहियां मां। हे ॾिसो साईं जन्नत जो दरवाज़ो आहे। सुभान अल्लाह, जन्नत जो दरवाज़ा ॾिसंदा। सुभान अल्लाह, असांजे लाइ खुली आहिनि जन्नत जा दरवाज़ा। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे मेरे घुराए। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, ही जन्नत जो दरवाज़ो आहे। रियाज़ुल जन्नत में पहुचंदे ई असांखे नसीब थियूं 4 रकाता नफ़िल, जिथे असां सभिनी जे लाइ दुआ कयूंसीं ऐं निमाज़ूं पढ़ियूंसीं खूब। ऐं तव्हांखे अंदरूनी मंज़र बि ॾेखारींदुमि। माशाअल्लाह, हिते पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं हीअ रियाज़ुल जन्नत आहे जिथे मां निमाज़ पे पढ़ां। अल्लाह पाक जे करम नवाज़ी आहे। मां गुनाहगार आहियां, ख़तादार आहियां, ऐबदार आहियां, मूंखे हिते निमाज़ नसीब थी। सो मालिक जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। इन खां अलावा पोइ सॼी संगत लाइ दुआऊं कयोसीं, निमाज़ पढ़ीसीं, खूब दुआ कईसीं। मां त वॾो गुनाहगार आहियां जिते दुआ घुरीसीं अल्लाह पाक खां, या अल्लाह पाक मां एतिरो त गुनाहगार आहियां, एतिरो त ख़तादार आहियां, मुंहिंजा मालिक तुंहिंजा किरोड़े एहसान, किरोड़े लख जो मूं गुनाहगार खे पंहिंजे घर घुराई ऐं रियाज़ुल जन्नत में 4 रकाता नफ़िल निमाज़ नसीब अता कई। हीअ जेको वीडियो ॾिसे थो इन जे अबे अम्मा खे, इन जी फैमिली खे हिते घुराइण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला हमेशह सिहताब कर, हमेशह गुनाह सगीरा कबीरा गुनाह बख़्श कर ऐं मुंहिंजा अल्लाह तूं क़बूल ऐं मक़बूल फरमा। दुआ घुरी संगत अॻी हलियासीं। रियाज़ुल जन्नत में मौजूद आहियूं। अल्लाह पाक तव्हां सभिनी दोस्तनि खे जन्नत रियाज़ुल जी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुतुबो ॾींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तव्हां सभिनी दोस्तनि खे बि अल्लाह पाक हिते निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माशाअल्लाह, अल्लाह पाक जी महिरबानी करम नवाज़ सां बरकात नफ़िल पढ़ीसीं रियाज़ुल जन्नत में। हे ॾिसो, अल्लाह पाक खां दुआ आहे त हमेशह पंहिंजी बारगाह रियाज़ुल जन्नत में हमेशह घुराए फैमिली समेत। ऐं जेके वीडियो ॾिसनि था अगरि पसंदि आयो आहे सभु दोस्त लाइक कमेंट शेयर कनि ऐं नुक्स ऐप इस्तेमालु कनि जेके उमिरि ते अचनि था।